गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल अंतोनियो गुतरेस चयो आहे त ईरान इसराइल छिकताइण ते दुनिया जी नज़र आहे। ईरान ऐं इसराइल खां फौरी तौर ते जंग बंदीअ जो मुतालबो करियां थो। अमन अमान जी सूरत हाल ख़राब करण खां पासो कयो वञे। असांजी ख़्वाहिश आहे त अमन खे मौक़ो ॾिनो वञे। There are moments when the choices before us are not just consequential, they are defining. Moments when the direction taken will shape not only the fate of nations. Iran is escalating rapidly with a terrible toll, killing and injuring civilians, devastating homes, neighborhoods and civilian infrastructure, and attacking nuclear facilities. The world is watching with growing alarm. We are not drifting toward crisis, we are racing toward it. We are not witnessing isolated incidents, we are on course to potential chaos. गॾियल क़ौमुनि जे हेडक्वार्टर वारे शहर न्यूयॉर्क में ईरान इसराइल छिकताइण बाबति गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल जो इजलास थियो। सलामती काउंसिल जे इजलास खे ख़िताब कंदे यूएनओ जे सरबराह अंतोनियो गुतरेस चयो त सलामती काउंसिल मां अॼु अमन जो वाज़िब पैगाम वञणु घुर्जे। ईरान ऐं इसराइल जे तकरार जो मुकमल हल चाहियूं था। दुनिया में समूरनि तकरारनि जो हल ॻाल्हियुनि ज़रिए चाहियूं था। इजलास खे ख़िताब कंदे यूएनओ जे अंडर सेक्रेटरी जनरल चयो त ईरान इसराइल छिकताइण सां अवाम मुतासिर थिए पियो। ईरान में अवामी हंधनि ते हमला कया विया। अवामी हंधनि ते हमला आलमी कानून जी वॾी भञकड़ी आहे। आलमी एटमी तवानाई जे सरबराह राफेल मारिया नोग्रोसी चयो त ईरान जे एटमी ठिकाणनि ते नज़र आहे। नुतंज़ मां एटमी ताबकारी जूं शाहिदियूं न मिलियूं आहिनि। नुतंज़ एटमी प्लांट में एटमी ताबकारी जे सतह में का बि तब्दीली न आई आहे। ईरान जे ठिकाणनि ते हमलनि सां संगीन ख़तरनि मुंहुं कढियो आहे। इजलास खे ख़िताब कंदे पाकिस्तान जे सफ़ीर आसिम इफ्तिखार चयो त इसराइल अगराई करे ईरान जे ख़ुदमुख्तियारी जी भञकड़ी कई। इसराइली अगराई सबबि ख़िते जे अमन खे सख़्तु ख़तरो आहे। आसिम इफ्तिखार चयो त इसराइल ऐं ईरान छिकताइण सबबि ॿिन्ही मुल्कनि जो अवाम मुतासिर थी रहियो आहे। यूएनओ जे सेक्रेटरी तरफ़ां जंग बंदीअ ते ज़ोर वाखाण जोॻो आहे। इसराइल जा हमला गॾियल क़ौमुनि जे चार्टर जी भञकड़ी आहिनि। पाकिस्तानी सफ़ीर आसिम इफ्तिखार चयो त सलामती काउंसिल मां इसराइली अगराई रोकराइण जो मुतालबो करियूं था। ईरान जे एटमी प्रोग्राम बाबति मामले जो पुरअमन हल चाहियूं था। आलमी एटमी तवानाई एजेंसी पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पूरियूं करे ॾुखियाईअ जी हिन घड़ीअ में ईरानी अवाम सां गॾु आहियूं। रूस जे सफ़ीर चयो त ईरान इसराइल तकरार जे हल लाइ गॾियल क़ौमूं ज़िम्मेवारी पूरियूं कनि। ईरान जो एटमी प्रोग्राम IAEA जे निगरानीअ में आहे। ईरान इसराइल छिकताइण ते सख़्तु ॻणती आहे। हुन चयो त इसराइल तरफ़ां मासूम शहरनि खे निशानो बणाइण क़बूलण जोॻो न आहे। सलामती काउंसिल ईरान ऐं इसराइल सीज़ फायर लाइ किरदारु अदा करे। चीन जे सफ़ीर चयो त ईरान इसराइल छिकताइण जो जल्द हल चाहियूं था। चीनी सदर छिकताइण ते ईरानी इसराइल ऐं ख़िते जे ॿियनि मुल्कनि जे सरबराहनि सां ॻाल्हायो। छिकताइण जे ख़ात्मे लाइ ॻाल्हियुनि जो रस्तो अख़्तियार करणु घुर्जे।